बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट में आया सागर मुजाहिद करियो पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। बाकराणे में अहमद नवाज़ ब्रोई जी रिपोर्ट। अॻूणे MNA हिज़बुल्लाह ख़ान बुघियो जे पुट ऐं PP ज़िले लाड़काणे जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं ज़िला काउंसिल लाड़काणे जे मेंबर मोहम्मद अली उर्फ अमर ख़ान बुघियो चयो आहे त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो ॿियो को बि मुतबादिल न आहे। इलेक्शन दौरान हर भेरे मुख़ालिफ़ पार्टियूं मुख़्तलिफ़ नालनि सां इतिहाद जोड़े PP ख़िलाफ़ इलेक्शन विढ़ंदियूं आहिनि, मगर खेनि हमेशह नाकामी नसीब थींदी आहे। अहिड़े इज़हार PP ज़िले लाड़काणा जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद अली उर्फ अमर ख़ान बुघियो बाकराणी प्रेस क्लब में मीट दी प्रेस दौरान ऐं सहाफ़ियुनि जे सुवालनि जा जवाब ॾियण दौरान कयो। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ वटि मंशूर आहे जेका ग़रीब अवाम जे मसइलनि खे औलियती बुनियाद ते हल करे थी। हिन चयो त PP जे हर हुकूमती दौर में लखे बेरोज़गारनि खे नौकरियूं ॾेई रोज़गार सां लॻायो वियो आहे। हिन वधीक चयो त मियां नवाज़ शरीफ़ जे नाइल थियण बाद संदसि सियासी कैरियर पुॼाणी ते पहुतो आहे, मगर मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजे किरियल सियासी साख खे बचाइण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे। अमर ख़ान बुघियो वधीक चयो त ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणे मर्कज़ तोड़े सिंध जे सूबाई हुकूमत ठाहींदी। हिन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे सिंध में वॾा वॾा तालीमी इदारा क़ाइमु कया आहिनि ऐं रोडनि जो ॼार विछायो आहे जंहिं सां अवाम खे फ़ाइदो पहुचे थो। उन मौक़े ते PP अॻवाण अब्दुल वाजिद बुघियो तारिक हुसैन बुघियो साणस गॾु हुयो। नाज़रीन, ही हूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.खबरदार.com।